शाहिद अली मंगी, दिलठार वल्द गुल हसन शंबाणी, जिनसार वल्द गुल हसन शंबाणी वेठल ॻोठ सवाली खान शंबाणी अवामी प्रेस क्लब कुंभ में एहतजाज कंदे चयो त पीसी करम हुसैन शंबाणी, लखमीर उस्ताद, मवाली खान शंबाणी, रज़ाक ऐं फलक शेर शंबाणी असांजे ज़ाती ज़मीन ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि, जेको मुंहिंजे माउ जो खातो आहे, जंहिंजा कागज़ पिणु मौजूदु आहिनि। जॾहिं असां पंहिंजी ज़मीन ते वियासीं त उन्हनि असांखे धक हणी ज़ख़्मी करे छॾियो हो। बासर माण्हू आहिनि, पुलिस बि असांजी नथी ॿुधे। असां मज़दूरी करे पंहिंजनि बचनि जो पेट पालींदा आहियूं। असां वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर, DSP कोट डेजी, SHO कुंभ खे पुरज़ोर अपील था करियूं, मामले जो नोटिस वठी असां मिसकीननि सां इंसाफ़ कयो वञे।